रतोदेरो रिपोर्ट आगा नईं मकबर अबड़ो शहीद बेनज़ीर भुट्टो जे अबाणे तालके रतोदेरो समेत आसपास जे तालीमी इदारा सिंध सरकार पारां वाहिर न थियण ऐं बेध्यानी सबब तबाही किनारे पहुतल आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ सरकारी स्कूलनि गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल, गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल सिंगल सेक्शन स्कूल, गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नंबर 1 समेत भरपासे ॿारनि ॻोठनि जा केतिराई स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। केतिरनि ई स्कूलनि जा जदीद दौर हूंदे बि बुनियादी सहूलतुनि जी सख़्त खोट आहे। सरकारी स्कूलनि जूं ख़ूबसूरत इमारतूं बोत बंगलनि में तब्दील थी वयूं आहिनि, जे सबब इलाइक़े वासियुनि में सख़्त मायूसी छायल आहे। उन हवाले सां रतोदेरो जी अवाम जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ समाजी तंज़ीम सर्वेच जे सदर आसिफ मीर मंगी सैयद कामरान नकवी ऐं ॿियनि शहर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो करे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु महीने खां मुसलसल सर्वेच सथ रतोदेरो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे स्कूलनि दौरा कया आहिनि, जिथे हुकूमत समेत तालीम खाते पारां सरकारी स्कूलनि खे नज़रअंदाज करण सबब शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि जा सरकारी स्कूल तबाही जे किनारे पहुतल आहिनि। केतिरनि ई स्कूलनि जूं बिल्डिंगूं मोइन जे दड़े जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। उन सां गॾोगॾु ट्रांसपोर्ट, बिजली, सोलर बैटरियूं, फर्नीचर, स्टाफ, वॉशरूम, क्लासनि जे सहूलतुनि जी शदीद खोट आहे, जंहिं सबब मासूम शागिर्दाणियुनि जी पढ़ाई सख़्त मुतासिर थी रही आहे। हुननि चयो त अफ़सोस इहो आहे त तालीम खाते जी बजट ख़बर न आहे त केॾांहुं पई वञे, जो हिते स्कूलनि जी हालत ॻणती जोगी थी वई आहे। हुननि तक जे MNA, MPA, वज़ीर आला सिंध ऐं तालीम जे मिनिस्टर खे अपील कई आहे त खुदारा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे तक सां एॾी वेधन न कयो, शहर जे स्कूलनि ऐं तालीमी मयार खे बहितर कयो। मथे अॻवाननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जे कामूरनि पारां तालीमी इदारनि खे मुकमल नज़रअंदाज करणु हिकु सवालिया निशान आहे, जंहिंजी भरपूर मज़म्मत करियूं था। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह तालीम जे वज़ीर खां मुतालबो कयो त असांजे मुस्तक़बिल जे मामारनि खां तालीम जो ज़ेवर न खसियो वञे। जल्द खां जल्द स्कूलनि में बुनियादी सहूलतूं फ़राहम करे तमाम वालिदैन में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।